तो संगत अच्छो गरम गरम पकोड़ा खाओ ना 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 अल्लाह रहमान रहीम। घणा गिलास पीता थई? सगी गिलास का चुकड़ा। अस्सलामुअलैकुम गरीब जो संगत चाला केरा कुछ हो तबियत सही तो उम्मीद हो क्या सब ठीक होना खैरन होना यार। मतलब इंट्रो सही न तो थी सके वो धमाकेदार जेको मां कंदो आहियां मतलब आवाज़ मां जी अलग ब्रेक करणी न हुजे। सो टाइम तो दे 5 लगी आई थिंक 10 मिनट न था वेझे वेझे हूंदो 7-8 मिनट एतिरो हूंदो बराबर। सो पाण कढंदासीं बाइक हलंदासीं किॾे थोड़ा माइंड वॉश करण मतलब घुमण फिरण चक्कर हरूभरू तेल साड़न समझो था। सो चलो चलें बाइक पे फिर आपसे मिलते हैं देखते हैं क्या सीन होता है क्या नहीं होता। बी गाल ॿुधायो अॼु रोज़ो कीअं कीअं रखियो आहे कमेंट करे लाज़मी ॿुधायो। तव्हां ॿुधायो छो नथा रोज़ो नथा रखो या भला हाँ थोरो ॿुधायो सही मूंखे बि ख़बर पए थोरो टेक थिए त मूंसां गॾु मुंहिंजा ॿिया ॿाहिरि मां आहिनि जेके रोज़ो रखंदा। सो कमेंट करे ज़रूरु ॿुधायो जेसि ताईं तव्हां कमेंट कयो ॿुधायो रोज़े जे बारे में तेसि ताईं मां हलां। त ज़मान भाड़ी भाउ रोज़ो नथा रखो तव्हां छो? सुभाणे का रोजा फाइनल वाइदो रे भाईजान पाण वञूं था पिया सेलर जी तरफ़। सेलर जी हाँ कालू रोज छोड़ी साजरे परिंदा ना ओ कालू घणा गिलास पीता थई? सगी गिलास का चुकड़ा मालिक ने पपीता खाली मचा भाईजान पाण वञूं था पिया घर जी तरफ़। रोज़ो खोलण खां बाद ओए होए होए तो भाईजान रोज़ जी तरह वांगुरु अॼु बि असां वञूं था। तूं छो घर नथो वञे? निंड नथी अचे चंबा धोइण अहिड़ा निंड नथी अचे सुम्हां उथारियांदो अचे 2:30 बजे। सो जा रहे हैं प्रोसेस वॾो थी वियो आहे लंबो थी वियो आहे थोरो ॾींहुं पूरो कयूं वरी तव्हां सां मिलूं था। भाईजान असां तव्हांखे हिकिड़ो सिंध जो सूरमो सिंध जो मतिलबु धोधो तव्हांखे सिंगर माशूक शहर जो तव्हांखे गानो था ॿुधायूं। हाँ हाँ ब्राइटनेस वधा पंहिंजी जी शायरी को गाइंदड़ न सुर न मौसीक़ी कुन वरी जे खर्च कियो आहे जट पुट हरू अल्लाह व्यू वरी तव्हां ॾिसो 11,645 दुआ कर मूं फ़क़ीर खे जानी न त केरु सुञा हिननि खां असां आवाज़ भलो आहे कसम नहीं भलो पबजी प्रो भाईजान चां पियो था या सही बिल्कुल अॼु तव्हां सूट पैंट पाया आहियो सफ़ा माशाल्लाह बेबीज़ था लॻो सफ़ा बेबीज़ था लॻो था बिल्ला अलाए चओ त तव्हां हे ॾिसियो मज़ेदार बाक़ी हिन भाउ में शक थो रहे असांखे हे ॾिसो न डेली शुक्र आहे रमज़ान में महीना था रमज़ान कलूर थो करे न कलूर। हाँ भैया छा चढ़ जाए था भाईजान हे ॾिसो तव्हांजो असांजो यार आहे ते मानी खणी काइम टाइम घणो थियो भाउ? 12:15 थिया रात जा 12:15 भाउ थोरो हाणे कूड़ियो मोबाइल मसरूफ़ न थियो सही ॾिसो कूड़ियो मोबाइल प्यारो माण्हू आहे हिंदुस्तान में मच्छी आहे भाउ बिस्मिल्लाह तूं असांखे सेहरी बहु हिनमहिल ई कराए थो छॾी पोइ अम्मी थी चए छो नथो खई मानी पोइ सुबुह जो तोखे ॾेई खीर पी सुम्हींदो सही माण्हू न आहे यार रेनू करे
डेली असांजो मन ये रूटीन आहे डेली जो रूटीन आहे वे मथे घणा और ये मानी से थक गए अच्छी मानी मथे रखना निबाग आवे अब खाओ बिस्मिल्लाह कयो बिस्मिल्लाह सेहरी यमी हणंदी चंबा भाऊ हाणे छॾियो वाला कूड़ी मोबाइल में मसरूफ़ लॻा पिया बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वमन शैतान हलऊं भाऊ ज़ैन ठीक आहे ठीक आहे हलऊं भाऊ भाऊ टाटा बाय बाय गुड बाय सुभाणे इकट्ठे रोवा सेवण सरकार अलाए छा पियो थो ॿुध छा बि ॾिसो जा बाक़ी 17 मिंट अथव रोज़े बंदि करण में असां अलहमदिल्ला खाई पी सेरी वेरी करे डन थी विया आहियूं दफ़ा डन हाणे वेट आहे त इहे 17 मिंट खेरनि सां गुज़रनि अल्लाह पाक जो फ़र्ज़ अदा कयूं लत ॾी सुबुह सुभाणे जेको नसीब सम्झो था न आई एम बेटिंग फॉर द आज़ान एंड प्रेयर फॉर नमाज आई एम सॉरी टूटी फूटी इंग्लिश सो मैंने बस ये 17 मिनट गुज़ारियूं पोइ वरी तव्हां सां मिलूं था संग वेरी 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 सॉरी यार छो जो मां उथियमि 2:45 मिंटनि ते नमाज़ पढ़ी वरी सुतो निंड न पई अचे ऐं मुंहिंजो इरादो बि न हो निंड करण जो पर हीअं लेटी पियमि बा निंड अची वई 6:20 ते उथियो हाणे सो हाणे ट्रेपारी जो फर्ज़ अदा करे सामान ॾिठो ले ज़ोरी में चमाट वणियो उते नमाज़ पर ट्रेपाड़ी जी अहिड़ो निंड खणी वियो जो माना सुकून फीलिंग थी वियो सफ़ा रोज़ो मतिलबु सेलर ते न वियमि ऐं ॿी ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधायां सुभाणे पाण इंशाअल्लाह रोज़ो इफ़्तार कंदासीं सफ़र में छो जो सुभाणे तयारी आहे कराची इफ़्तार कंदासीं सफ़र में सहरी कंदासीं इंशाअल्लाह एयरपोर्ट ते सो फ़िलहाल हे इफ़्तारी कयूं वरी तव्हां सां मिलूं था भाईजान त संगत अचो गरम गरम पकोड़ा खाओ न न न न पर हिमल न खाओ अञा सामने आहिनि खाधा सो बाक़ी आई थिंक 2 मिंट या 3 मिंट रहिजी विया आहिनि जो असां दुआ कयूं जेका हिमल वारी दुआ अथव न बेस्ट दुआ अथव सो हिमल अलाह साईं खां जेको घुरणो हूंदव न हिमल इफ़्तारी जे टाइम ते घुरो सो असां अलाह साईं खां घुरूं वरी तव्हां सां मिलूं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अॼु असां कतल कोन्हे यार विसरी वई वॾो मज़ो अची वियो पाणी लाइ थो नी छंडो छंडो पोइ सॼो शधो थो थी वञे अलाह साईं असांजा रोज़ा क़बूल अता फरमा अलाए ॾिसो मां ठारायूं बिस्मिल्लाह करे खाऊं असां वरी तव्हां सां भाईजान उन वांगुरु अॼु बि असां सां गॾु किरे था भाईजान हिकिड़ी संगत गांव थियासीं हाणे ॿी ॾे हाणे ॿी संगत टाइम घणो 12:22 मिंट 12:22 रोल शाही रोल खानदानी न भाऊ इहो खानदान में असां ई खरिया ॿिया असां शरीफ़ फ़क़ीर माण्हू सो अॼु पाण ते रस्ते में वेंदे वेंदे व्लॉग कयूं था एंड ऐं उमेद आहे कयूं असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आयो आहे महिरबानी करे लाइक सब्सक्राइब सरप्राइज़ कयो असां लाइक कयो सब्सक्राइब कयो ऐं मतिलबु शेयर कयो दोस्तनि सां सो हाणे जो असांखे इजाज़त पाड़िया रहे घर न ॾिसणो आहे केरु ॻाल्हाईंदो हा सो हाणे माशाअल्लाह दोन में अस्सलाम वालेकुम